बचाए निकतो काबिज के ललकार करे तू निकतो आही ओ काबिज के ललकार करे तू हुकूमत सरदारी जे मार्फत बुरहान अली शाह या जड़े गैर मुल्कन के देई छड़िया हेडो वडो सौदो कयो आई रियासत असी जड़े पेटन ते वियासूं तो 1.5 साल का कम पे हलियो 1.5 साल का कम पे हलियो आई ओ सिंध हुकूमत जे मार्फत तामीरात जी इब्तिदा थी चुकी आई जे मल सामू थियासूं अफसोस था चऊं त असां के पाकिस्तान फौज जूं गन्नू सामू आयूं हाणे जेकॾहिं वफ़ाक़ ऑर्डिनेंस करंदो सिंध हुकूमत उन्हनि खे लिखी ॾींदी ऐं पाकिस्तान फौज पंहिंजूं सरहदूं बचाइण जे बजाए हितां जे मोबे वतन माण्हुनि जे साम्हूं कंदी त हीउ मुल्क कीअं हलंदो हीउ फेडरेशन इन नमूने सां न हली सघंदो उन जे करे असांखे बाग़ैरत क़ौमी कारकुननि खे सम्झणु घुरिजे त सिंध ते ही इंतिहाई ॾुखियो वक़्तु आयो आहे यकीनन अॻे बि आयो पर हिन वक़्त ते टुकड़ा टुकड़ा करे खपाइनि पिया ही सिर्फ़ वफ़ाक़ वटि न वियो आहे पर ही ख़ैर जस हुजई ओ जो दातो के जस हुजई ओ जो दातो सिंधु वतन जा पेट बचाइण निकतो आही मोरड़े जा माग बचाइण सिंध इहो फ़ैसिलो थी करे त सिंध जूं गैरतमंद भेनरूं ऐं भाउर जंहिं जज़्बे सां सिंध खे पेश ईंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ निकिता आहियूं भेनरुनि जी दुआउनि सां अमड़ुनि जे साथ सां असां ज़रूरु कामयाबु थींदासीं ऐं सिंध ख़िलाफ़ साज़िशूं नाकाम थींदियूं जस हुजई ओ जो धातो के जस हुजई ओ जो दातो के जस केर जो कत्ल करे पीपल्स पार्टी पे करे जेके चौथा पीपल्स पार्टी को ॾाढियां ॻाल्हायो न ओके मेरा वारा ॿुधन पीपल्स पार्टी पे सिंध जो ऊंचो घाट कत्ल करे रोडन रस्तन वाहण वसतियूं निकतो आही झूलाए तूं झंडा सथ सां निकतो आही 15 तारीख़ ते जेको कराचीअ में रैली आहे उन में शरीक थी सिंधी हुजण जो सबूत ॾियो डिगी आ मंजिल दुखी आ चढ़ी भॼी विया विच ते कई भाड़ी असां सां दो दिलेर हलंदो मथे खणो त केर हलंदो मथे खणो त केर हलंदो जस हुजई ओ जो दातो के जो अॼु सालनि जे अंदर ऐं सॼी सिंध अंदर इहो आतकाद त संदन बेटनि ते कब्ज़ो सिंध जी डेमोग्राफी सिंध जे माहौल जे ख़िलाफ़ ऐं साफ़ी सिंधी निकतो महलतन जा पुरजुमन था निकतो हकीम हीरा तुझे आदो निकतो ओ ना सब बात करे तू निकतो जस हुजई जो दातो के 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 सिंधु अमर जावे बेतन दा करे सिंध जे आरिफ साहब जो सॼे एशिया जो हुस्न मूंखे कारूं जे मां नज़र पियो अचे ऐं उन कारूं जे कतल जा आदीन जा असां कंहिं सूरत में उहे सिंध दुश्मन मंसूबा कामयाब थियण न ॾींदासीं से जो भर किरदार जो निकतो
पंहिंजो साबित कयो आहे जस हुजे माण्हू जो दातो ही जेका आहे असांजो सम्झे थो त ॿेटनि जे नाले ते धरतीअ जे नाले ते ही जेका आहे असांजा वसीला असांजो सिंध एक्शन कमेटी खे मुबारकबाद पेश कयां थो हिन तारीख़ी इज्तिमा ते हमलो आहे साण ते कब्ज़े करण जो ही फरमाइश दरअसल आहे करनल हुकूमत आहे जेका 73 सालनि खां सिंध ते कब्ज़ो कंदी रही आहे नौकरियुनि ते कब्ज़ो कंदी रही आहे ज़मीन ते कब्ज़ो कंदी रही आहे शहरनि में दहशत गर्दी त हुननि बेटनि ते कब्ज़ो करणु शुरू करे ॾिनो आहे तामीरात शुरू करे ॾिनी आहे ऐं हो सिंध जो माण्हू ही जेका आहे असांजो सम्झे थो त ॿेटनि जे नाले ते तरक़ीअ जे नाले ते इहे जेका आहे असां